अस्सलाम वालेकुम। वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया छाला खुशागत बि सही आहे। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं क्वेश्चन नंबर जेको आहे हू 30 आहे 30 जेको JEST टेस्ट 25 नवंबर ते थियो हुयो हुनजो थर्ड फेज़ हुयो हुन में आयल हुयो। ठीकु आहे, हीअ पंहिंजो आख़िरी प्रॉब्लम आहे। बाक़ी जेका बि हिन खां पहिरियों वारो फेज़ हुयो हुन में जेका बि प्रॉब्लम थियल हुया मैथ जा उहे पाण सॼा करे छॾिया आहिनि ऐं हिन फेज़ में बि जेका बि प्रॉब्लम हुया उहे पाण सॼा करे छॾिया आहिनि। ही लास्ट आहे। ठीकु आहे, ऐं बाक़ी बि जेका टेस्ट थींदा आहिनि IBA जा हुननि जा बि असां खोड़ प्रॉब्लम अपलोड कया आहिनि जेका तव्हां ॾिसी सघो था। हुनजी पूरी हिकु प्ले लिस्ट आहे IBA जी मैथ जे नाले सां सर्च कंदो पूरी हिकु प्ले लिस्ट मिलंदी। हुन में तव्हांखे हर ईअं सम्झो प्रॉब्लम मिलंदो। जीअं तव्हां जेकॾहिं ही जेका JEST टेस्ट में आया ॿिया बि अची वञनि त हुननि जहिड़े ई ॿिया प्रॉब्लम ईंदा जेका ॿियनि टेस्टनि में आयल आहिनि त तव्हांखे मतिलबु फुल इन जे मथां कमांड थी वेंदी। तव्हां आराम सां सॼा प्रॉब्लम इनशाला करे वेंदो। जेका बि IBA जी मैथ ईंदी हू तव्हां लाइ को प्रॉब्लम न थींदो इनशाला। ठीकु आहे, हाणे पाण ही प्रॉब्लम आहे ही ॾिसी वठूं। हिन में छा थो चए त ही पाण खे फिगर मिलियल आहे, एंगल आहिनि हिन में डिफरेंट। त पुछे छा थो वाट इज़ द वैल्यू ऑफ एक्स। ही जेको एक्स आहे हिन जी वैल्यू छा आहे, हिन कुंड जी वैल्यू छा आहे। सभिनी खां पहिरियों त पाण खे ख़बर हुअणु खपे त ही जेकी लाइन आहे जेकॾहिं हीअं लाइन हुजे त हिन जो मतिलबु आहे हिन में कुंड केतिरे जी आहे 180 जी। ही हिकु लाइन ही जेकी हेठी आहे ही टोटल ठाहे थी 180 जी कुंड आहे, मतिलबु हिन में एंगल 180 जो। जेकॾहिं हिन खे ॾिसो पाण अधु अधु था करे छॾियूं हितां त हिन साइड 90 थी आहे ऐं हिन साइड बि 90 थी आहे। ईअं ई हिते बि ईअं थियल आहे। ही हिकु जेकी लीक आहे 180 ही रिप्रेजेंट करे पई, वरी 180 खे पाण हिन लाइन सां कटे छॾियो आहे त हिन साइड बि 90, ही जेकी 90 वारी एंगल साइन शो थियल आहे। ही ईअं जेकी कुंड शो थियल हूंदी आहे उहा 90 जी हूंदी आहे। ही हिन साइड बि 90 थी वई, ही पूरी साइड 90 जी आहे, ही बि पूरी साइड 90 जी आहे जीअं हिते पाण शो कयो। ठीकु आहे, हाणे हिन सां त पंहिंजो तालुक़ ई न आहे। छो जो पाण खे एक्स जेको मालूम करिणो आहे उहो इन साइड मिलियल आहे। हिन साइड खे पाण ॾिसी वठूं, हिते हिकु एक्स आहे, ॿियो 42 जी एंगल आहे। त टोटल घणे जी एंगल आहे, टोटल मतिलबु हीउ जेको पूरो पोर्शन आहे उहो छाजे बराबरि आहे 90 जे। जॾहिं पाण हुन मां 42 मिलियल आहिनि त एक्स जी वैल्यू छा थींदी, एक्स जी वैल्यू थींदी 90 जेकी टोटल मिलियल आहे ऐं जेकी टोटल आहे मतिलबु हीउ पूरो पोर्शन। बाक़ी 42 जेकी मिलियल आहे पाण खे हू हिन मां कट करे छॾींदासीं जीअं बाक़ी रहियल पाण खे मिली वञे। बाक़ी घणा बचिया, बाक़ी बचिया 48। ठीकु आहे, 48 जी एंगल ई बराबरि एक्स जे। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ऐं जेकी प्लेलिस्ट अॻे ॿुधाई आहे उहा पूरी ॾिसो जीअं तव्हांखे भरपूर फ़ाइदो थिए। ख़ुदा हाफ़िज़।